वेलकम बैक नाज़रीन। ट्रांसमिशन में एक भेरो ॿीहर भलीकार ॻाल्हि कंदासीं। पंजाब में वॾ वज़ारत जी चूंड जे हवाले सां 4 बजे इजलास शुरू थींदो। MPS जो असेंबली पहुचण जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। वाज़ रहे त ॿिन्ही पार्टियुनि पारां इहा दावा कई पई वञे त अॼु वॾ वज़ारत संदन उम्मीदवार जे हिसे में ईंदी। हमज़ा शहबाज़ ऐं परवेज़ इलाही में वॾ वज़ारत जे हवाले सां अॼु कांटे जो मुक़ाबिलो आहे। इन हवाले सां MPS जो सिलसिलो असेंबली पहुचण शुरू थी वियो आहे। परवेज़ इलाही पिणु असेंबली पहुची चुको आहे, जॾहिं त हमज़ा शहबाज़ अञा ताईं होटल में मौजूदु आहे। आसिफ अली ज़रदारी जी सियासत हाणे ख़त्म थी चुकी आहे। नून लीग जी सियासत जो बयानो पिणु दफ़न थी चुको आहे। इन तरह जी स्टेटमेंट ॾिनी आहे असद उमर ऐं फवाद चौधरी पारां। नए IG वारो मामिलो पिणु अॼु जी जेका आहे सो अहम डेवलपमेंट आहे। चीफ सेक्रेटरी ऐं IG पारां वफ़ाक़ वापसि मोकिलण जी जेका आहे सो दरख़्वास्त पिणु कई वई आहे। इन हवाले सां डिप्टी स्पीकर पारां पिणु IG पंजाब ऐं चीफ सेक्रेटरी खां सिक्योरिटी घुरी वई आहे। इन हवाले सां परवेज़ इलाही पुलिस जी सिक्योरिटी ख़िलाफ़ पिणु दरख़्वास्त ॾिनी आहे। परवेज़ इलाही जो चवणु आहे त सार्जेंट्स खां सिक्योरिटी वरिती वञे। इन ई हवाले सां असांजी ट्रांसमिशन जो सिलसिलो पिणु जारी आहे। गोहर घांगरो बि असां सां गॾु आहे ऐं पीपल्स पार्टी मां सेनेटर ताज हैदर साहब असांखे ज्वाइन कयो आहे। ताज साहब वेलकम कहती हूँ, आपने ट्रांसमिशन में ज्वाइन किया। ताज साहब, क्या देखते हैं आज बड़ा दंगल कांटे का मुकाबला है पंजाब में वजीर आला के हवाले से हमजा शहबाज या फिर परवेज इलाही। आसिफ अली जरदारी का भी हम कल से जो है बड़ा एक्टिव इसमें पार्ट देख रहे हैं, क्या कहेंगे आप? जी, आसिफ अली जरदारी साहब चौधरी शुजात से बात कर रहे हैं जी। और कल भी उन्होंने मीटिंग्स की हैं। आज मुझे सुबह से पता नहीं, मैं अपने दफ्तर में काम में लगा हुआ था, लेकिन ये कि मीटिंग्स जो हैं वो चौधरी शुजात साहब से हैं जी कि उनकी पार्टी जो है वो हिमायत करे। लेकिन बात वही है कि आपको पता है कि परवेज इलाही साहब वादा करके गए थे और उनके वादे पे जरदारी साहब ने नवाज शरीफ साहब से, शहबाज शरीफ साहब से, सबसे ये वादा लिया था कि वो अपना कैंडिडेट नहीं लाएंगे बल्कि परवेज इलाही साहब को सपोर्ट करेंगे। अब वो पता नहीं रात में क्या हुआ कि अगले दिन जो प्रेस कॉन्फ्रेंस करनी थी उसके बजाय उन्होंने कुछ और कर दिया। तो एक पॉलिटिकल और मॉरल अखलाकी जवाब बनता है और इसलिए वो कोशिश कर रहे हैं कि भाई आपके कहने पे हमने आगे बात की थी और एक अंडरस्टैंडिंग ली थी, लेकिन ये कि उसमें पता नहीं क्या हुआ, क्या प्रेशर था या क्या इंसेंटिव था जिसकी वजह से वो राय बदल दी गई। तो ऑकवर्ड पोजीशन तो हुई है कि एक वादा हुआ और उस वादे की वादा खिलाफी हुई, तो जाहिर है कि उसको फॉलो अप करना जरूरी है, तो जरदारी साहब कर रहे हैं फॉलो। ठीक, जरदारी साहब फॉलो कर रहे हैं। एक वादा हुआ, वो वादा पूरा ना हो सका, वादा खिलाफी हो गई। ताज साहब क्या कहेंगे इस हवाले से? असद उमर साहब कह रहे हैं कि आसिफ जरदारी चाहे कितनी कोशिशें कर ले, उनकी सियासत भी अब दफन हो चुकी है। पीपल्स पार्टी का बड़ा अहम रोल है पंजाब में। जो नून लीग की पोजीशन होगी या जो अभी 20 सीटों पे जो इंतखाबात हुए, ज़िमनी इंतखाबात हुए, उसमें भी पीपल्स पार्टी का रोल बड़ा अहम था और पीपल्स पार्टी ने बड़ी खुली हिमायत की है नून लीग की। इस हवाले से जरदारी साहब अभी तक कोशिशें कर रहे हैं, तो इसका रिफ्लेक्शन क्या होगा? क्योंकि जरदारी साहब ने कहा है कि वो मुफाहमत की सियासत को जारी रखेंगे, लेकिन तमाम तर कोशिशों के बावजूद क्या खातिर ख्वाह नताइज सामने आ सकेंगे? मतलब 30 साल पहले से मैं उस वक्त भी यही बात हो रही थी जी कि हम जड़ से उखाड़ के पीपल पार्टी को फेंक देंगे। फिर वो भी आया जमाना के हमारी शहीद बीबी जो थी वो सिर्फ 17 मेंबरों के साथ असेंबली के अंदर बैठी थी। सब हुआ, लेकिन ये कि देख रहे हैं आपके क्या सूरत हाल है मौजूदा। पीपल्स पार्टी को ख़त्म करना मुश्किल है, इसलिए कि पीपल्स पार्टी गरीब की पार्टी और गरीब इससे उम्मीद वाबस्ता करता है। अब हमारी क्या कमज़ोरियां हैं ये सब अपनी जगह, लेकिन हमारी जो कुर्बानियां हैं और जो शहादतें हैं हमारी, उसने हमारा एतबार कायम किया है गरीब के दिल में। और तमाम तर कमज़ोरियों के बावजूद जो कोई भी मुस्बत बात होती है गरीबों के फेवर में, वो पाकिस्तान पीपल्स पार्टी ही कर रही है। इस वक्त भी हम यही कोशिश कर रहे हैं। जैसे कि गवर्नमेंट ये बनी थी तो उस वक्त भी बिलावल भुट्टो साहब ने यही बात कही थी कि हालात गरीबों के बहुत ख़राब हैं,
اس لیے اثر-نو مذاکرات ہونے چاہیے IMF کے ساتھ. اب وہ مذاکرات ہونے چاہیے تھے غریب کو کیا سہولت دی جا سکتی ہے اس سلسلے میں. وہاں پتہ چلا کہ نہیں IMF کی بات مانی جا رہی ہے اور پرابلمس جو ہیں مہنگائی ہو گئی یہ ہو گئی. اب بھی سولوشنز ہیں, بہت آسان سولوشنز ہیں. میں نے سینٹ کی اپنی بجٹ کی تقریر میں وہ سولوشنز دیے بھی ہیں آگے. لیکن یہ کہ دیکھیے کیسے ہوتا ہے. اصل بات تو یہ ہے کہ غریب کی حالات کیسے درست ہوں, یہ اور معاشی استحکام کیسے پیدا ہو. تاج صاحب, نون لیگ کی اتحادی جو ہے پیپلز پارٹی, یہ اتحادی حکومت کولیشن گورنمنٹ ہے, کیا نتائج جو بھی آئیں, ظاہر ہے کسی ایک کو ہارنا ہے, کوئی ایک دونوں میں سے جیتے گا, تو عمران خان کی جو اسٹیٹمنٹ ہے انہوں نے کہا ہے کہ وہ سب کو وارننگ دے رہے ہیں کہ ان کا مینڈیٹ چوری نہ کیا جائے. بڑا کانفیڈنٹ ہے PTI. اسد عمر صاحب نے بھی یہی بات کی ہے کہ کوئی آج سرپرائز نہیں ہے, ان کی جیت جو ہے وہ یقینی ہے. لیکن اگر رزلٹ PTI کے حق میں آتا ہے یا نون لیگ کے حق میں آتا ہے, پیپلز پارٹی پہ اس کا کتنا ریفلیکشن پڑ سکتا ہے, یا وفاقی حکومت ظاہر کولیشن گورنمنٹ ہے؟ دیکھیے ہم آج تو نہیں بنے تھے, نہ ہی ہم دھمکیوں پہ اور اس پہ, ہم تو بالکل ہی جو گراس روٹ کی بات کرتے ہیں اور اس سے ہمیں کوئی فرق نہیں پڑتا. لیکن جیسا کہ زرداری صاحب نے کہا ہے کہ ہم ایک کولیشن کا حصہ ہیں اور اس لیے ہمیں پوری کوشش کرنی چاہیے اس کولیشن کو جتانے کی. اور کوشش جیسے کہ پہلے ہم نے کی تھی کہ پارٹیوں کے سربراہوں سے ہماری بات چیت ہوئی تھی اور ہم نے پوری پارٹیوں کی حمایت حاصل کی تھی. اسی طریقے سے PMLQ کے سربراہوں سے, پرویز الہی صاحب سے اور چودھری شجاعت صاحب سے بات ہوئی تھی, اور انہوں نے وہ خود تشریف لائے تھے مٹھائی لے کے زرداری ہاؤس پہ کہ جناب ہم آپ کے ساتھ ہیں. پھر پتہ نہیں وہ جس وقت انہیں پریس کانفرنس کرنی تھی تو وہ وہاں بنی گالا کے اندر بیٹھے تھے. تو یہ چیز سمجھ میں نہیں آئی, کیونکہ پرویز الہی صاحب بھی ایک زبان کی اگر دیتے ہیں تو زبان پہ رہتے ہیں, اور اس کا اگر شکوہ زرداری صاحب کر رہے ہیں بڑے چودھری صاحب سے, تو میرے خیال سے یہ شکوہ جو ہے وہ بہت جائز ہے. ٹھیک, سیاست میں کوئی بھی چیز حرف آخر نہیں ہوتی. تاج حیدر صاحب اساں موقف ڈئی رہے ہو. گوہر چھا صورتحال ॾिसो था اسمبلی में मेंबरनि जे पहुचण जो सिलसिलो पिणु जारी आहे, कहिड़ी सरगर्मी आहे इन वक़्तु असेंबली में मेंबरनि जे पहुचण जे हवाले सां, छा सूरतहाल आहे? जी, क़ौमी जेका पंजाब जी सूबाई असैम्बली आहे उन में सभ खां पहिरियां जेको आहे PTI जा मेंबर पहुता आहिनि. ऐं हिन वक़्तु PTI जे जेके मेंबर्स आहिनि उहे काफ़ी एतमाद बि आहे उन्हनि खे, ऐं काफ़ी एनर्जेटिक बि लॻनि पिया, छो त इन खां अॻु PTI जे मेंबरनि खे जीअं टोड़ण जी कोशिशि कई वई, पर इमरान ख़ान जेको बयानियो हिकिड़ो मुस्तहकम कयो आहे, ऐं हिकिड़ो जेको इमरान ख़ान प्रेशर विधो आहे त बाबा पार्टी सां जेकॾहिं तव्हां गद्दारी कंदो त इहो मुनासिब अमल न आहे. ऐं उन खां पोइ जेको हिन वक़्तु जेके मेंबर आहिनि ख़ान साहब सां, उहे बज़ाहिर अॼु जीअं असैम्बली में जे गेट जे साम्हूं बसुनि था लथा, त उन खां पोइ ॿाहिरि बीठा बि रहिया, मीडिया सां बि उन्हनि ॻाल्हि ॿोल कई वई ऐं पुर एतमाद नज़र अची रहिया. पर ख़ान साहब खे घटि में घटि ताज हैदर साहब वेठो आहे, इहो क्रेडिट ॾियणु ज़रूरु खपे त ख़ान साहब घटि में घटि इहो सम्झाइण में कामयाब कयो आहे, या इहा प्रोपोगेंडा हू करे वियो आहे, या माण्हुनि खे ज़हन नशीन करे वियो आहे त जेको सियासी गंद माज़ीअ में थींदो हो उहो सियासी गंद हाणे थियणु न ॾिनो वेंदो. ऐं जेको सियासी प्रेशर आहे उहो हिकु सुठो सवण बि आहे. हाणे ॻाल्हि कई ताज हैदर साहब त ज़रदारी साहब पतो आहे, इन खां पर गौहर तव्हां इहा ॻाल्हि कई त इहो कन्वे करण में कामयाब विया. 16 अप्रैल ते जेको कुझु थियो, छा हुन में PTI जो को रोल कोन हो? न, यकीनन PTI जो रोल हो, पर अॻु लोटो थियणु आसान हूंदो हुयो. हाणे थोरो उन्हनि खे परेशानी ज़रूरु थिए थी त जेको पब्लिक प्रेशर आहे, इन खां अॻु त माना विकामण त सवलो कमु हूंदो, पब्लिक प्रेशर माण्हू फील कोन कंदो. मां क्रेडिट ख़ान साहब खे मुकमल सियासत जो कोन पियो ॾियां ऐं मुकमल लीडरशिप जो कोन पियो ॾियां, न ई उनखे को नज़रियाती तौर को क्रेडिट ॾियां पियो. पर मां इहो चवंदो जेको प्रेशर डेवलप कयो वियो आहे, अॻु त माना लोटो थियणु विकामण को मसइलो कोन आहे. ऐं कंहिं ख़रीदो फ़रोख़्त दुकान लॻाइण वारो जेको अॻे सिलसिलो सियासत में हूंदो, ख़ान साहब खे इहो क्रेडिट ज़रूरु वञे थो त हाणे उनखे एक्सपोज़ करे पियो.
हाणे ज़रदारी साहिबु जीअं काल्ह खां वेठो आहे, ताजेदर साहिबु वेठो आहे, पंजाब मां 7 सीटूं सिर्फ़ु खणी चुका आहिनि ऐं नून लीग जी 167 सीटूं आहिनि। एॾो वॾो बिग मार्जन आहे ऐं ज़रदारी साहिबु चवे थो हाणे नून लीग कुझु करे सघे न करे, पर मां त हाणे हिननि जी मदद कंदुसि। पहिरियां त हू आवाम वटि वञनि, पंहिंजूं सीटूं वधाइनि, पंहिंजो पंजाब में असेंबली में पंहिंजो तादाद वधाइनि, उन खां पोइ मदद कनि। मुंहिंजे ख़्याल में बुनियादी तौर गोहर पीपल्स त पार्टी खे इल्ज़ामनि इहो जी करणु ॻाल्हि कई खपे। हॉर्स ट्रेडिंग जे हवाले सां, त नून लीग बि PTI ते इल्ज़ाम हणे थी। सियासत में वाकई इन तरह जो मामला न थियणु घुरिजनि, जेका बदकिस्मती आहे जेके इन तरह जा मामला थियनि था। ताज हैदर साहब, आपका बहुत शुक्रिया, आपने अपना मौक़िफ़ देने के लिए हमें प्रोग्राम में ज्वाइन किया। नाज़रीन, ॻाल्हि कंदासीं हिन वक़्तु जेका सियासी सूरत हाल आहे पंजाब असेंबली जे हवाले सां, वॾे वज़ार जी चूंड जे हवाले सां। 2 उम्मीदवार हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहिनि। हमज़ा शहबाज़ ऐं परवेज़ इलाही जे विच में अॼु कांटे जो मुक़ाबिलो आहे। 4 बजे इजलास शुरू थींदो। असांजे ट्रांसमिशन जे ज़रिए तज्ज़ियनि ऐं तबसरनि जो सिलसिलो पिणु जारी रखंदा पिया अचूं। इन ई हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे सियासी तज्ज़िये निगार नसीर मेमण साहब मौक़िफ़ ॾियण जे लाइ जॉइन कयो आहे। नसीर मेमण साहब, भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में ट्रांसमिशन में जॉइन कयो। नसीर साहब, छा चवंदो अॼोकी जेका सियासी सूरत हाल आहे, बदिलजंदड़ जेका डेवलपमेंट आहे, ज़ाहिर 17 जुलाई खां पोइ पंजाब जो जेको सियासी सिनारियो आहे उहो मुकम्मल बदिलजंदे नज़र अचे थो। पर अॼु जेका वॾे वज़ार जी चूंड जे हवाले सां सूरत हाल आहे, 4 बजे इजलास शुरू थींदो, उन खां पोइ वोटिंग जो सिलसिलो शुरू थींदो। पर जेका दावा कई पई वञे ॿिन्हिनि पार्टियुनि पारां कामयाबी जे हवाले सां, ॿिन्ही उम्मीदवारनि पारां, छा चवंदो? ॾिसो, दावा त जेकर अंग था ॾिसनि त सुबुह सां जेका PTI वटि जेके अंग आहिनि उहे वधीक आहिनि। ऐं जेको हुकुमनामो आयल आहे सुप्रीम कोर्ट जो, हुन में इहो बि आहे त रन ऑफ इलेक्शन जो बि ऑप्शन मौजूदु आहे। त जेकर घुर्बल मेजॉरिटी जेका हूंदी आहे, सादी मेजॉरिटी जी, उहा पूरी नथी थिए त सेकेंड राउंड में जंहिंजा वधीक वोट थींदा उहो खटे सघे थो। त ॿिन्ही सूरतुनि में PTI स्ट्रांग पोज़ीशन में आहे, उन वटि घुर्बल अंग मौजूदु आहे। हाणे ॿिए पासे खां नवाज़ लीग ऐं हुनजा इतिहादी को ॿी ट्रिक खेॾनि त उहा ॿी ॻाल्हि आहे। नॉर्मल प्रोसेस मां मैथमेटिक्स हुननि जे फ़ाइदे में आहे PTI जे। ऐं पर हाणे इहो थी वेंदी, इलेक्शन थी वेंदी, फ़र्ज़ु कयूं था त PTI जो वॾो वज़ीर अचे थो ऐं फ़र्ज़ु करियूं था त उहो नथो अचे। ॿई सीनरियोज़ जेके आहिनि, ॿिन्ही सीनरियोज़ में मुल्क लाइ तमामु सीरियस सिचुएशन क्रिएट थिए पई। उहा कीअं पई थिए? जेकर पंजाब में हींअर खटे थो अचे PTI जो उम्मीदवार, त पोइ हुनजो तव्हां अॻियां सीनरियो छा बिल्ड पियो थिए? त वफ़ाक़ में जेका हुकूमत वेठी आहे, उहा 15-20 स्क्वायर किलोमीटर जे हिकिड़ी टेरिटरी जी हुकूमत वञी थी वेंदी। उन वटि को बि सूबो डायरेक्ट पंहिंजी हुकूमत जो न हूंदो, सवाइ सिंध, जिते हुनजे हिकु इतिहादी जमायत पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत मौजूदु आहे। त काफ़ी हिकिड़ी वीक सिचुएशन रहंदी वफ़ाक़ी हुकूमत लाइ। पंजाब सभ खां वॾो सूबो आहे, उहो इन्फ्लुएंस करे थो, ब्यूरोक्रेसी में उहे आहिनि, सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट में आहिनि, ॿियनि शोबनि में आहिनि। तंहिंजे करे पंजाब जी जेका सिचुएशन हूंदी, जेका हुन जा नतीजा हूंदा, उहे असरअंदाज़ थी रहिया हूंदा आहिनि सॼे मुल्क जे कारवार ते। ऐं माज़ीअ में तव्हां ॾिठो आहे त ख़ासि तौर ते जेके वफ़ाक़ी हुकूमतूं आहिनि, उन्हनि जी पार्टीअ जी हुकूमत वफ़ाक़ सां गॾु पंजाब में हूंदी आहे। तंहिंजे करे उते कारवार स्मूथली हली रहियो हूंदो आहे। त जेकर उन में को फ़र्क़ु अचे थो त उन जा रिपरकशन्स तमामु घणा हूंदा। ॿियो छा थींदो जेकॾहिं हिन स्टेज ते ईअं थिए थो, पंजाब में PTI जी हुकूमत अचे थी ऐं वफ़ाक़ी हुकूमत कमज़ोर फुटिंग ते रहे थी, त जेको मईशत वारो पासो आहे उहो अॻे ई तव्हां ॾिठो त जीअं नंढी चूंड में PTI सीटूं खटियूं त उन खां पोइ लगातार सूरत हाल डामाडोल लॻी पई आहे। को बि ॾींहुं अहिड़ो कोन्हे जंहिं ॾींहुं $75 जी प्राइस न वधंदी हुजे ऐं रुपयो हेठि न किरंदो हुजे। जेके बैन अवी इदारा आहिनि, जेके आलमी कर्ज़ ॾींदड़ इदारा आहिनि, उहे अॻे ई जेको इमरान ख़ान जो मौक़िफ़ आहे, जेको हुनजो स्टांस आहे, IMF ख़ासि तौर ते, बाक़ी त पोइ हुनजे पुठियां हलंदा आहिनि। उन खां पोइ IMF त जेकर अहिड़ी सूरत हाल थिए थी त उहा त हथु कढी वेंदी, उहा कर्ज़ ॾियण खां लवाईंदी। छो त अॻु में जेको इमरान ख़ान साहिबु IMF सां ठाह कयो, उन तां ॿिन्ही पेरनि ते बीठे बीठे फिरी विया। त हाणे हुननि जो ठाह त रियासत सां हूंदो आहे, हुकूमत सां न हूंदो आहे। त उहा जेकर साॻी पार्टी ॿीहर पावरफुल थी वञे त पोइ ज़ाहिर IMF लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो। IMF न चाहींदी त अहिड़ी कंहिं हुकूमत जी मौजूदगी में
या अहिड़ी कंहिं पार्टी जेका इमर्ज पई थिए अॻियां वफ़ाक़ में अचनि थी वरी कोई पोज़ीशन संभाले या चैलेंज करे सघे थी, इनस्टेबिलिटी क्रिएट करे सघे थी, त पोइ हू शायदि इहे पैसा ॾियण खां पासीरा थी वञनि। उनजा माशी असर तमामु संगीन थी सघनि था। पाकिस्तान हींअर ॾाढे हिकिड़े क्रिटिकल फेज़ मां गुज़रे पियो। उन वटि 2 महीननि खां मथे जो इम्पोर्ट बिल जा पैसा कोन्हनि के, इम्पोर्ट्स महांगियूं थी वियूं आहिनि, रुपी टर्म्स में थियो त रुपयो डिप्रिशिएट थी वियो आहे। इंटरनेशनल मार्केट में कमोडिटीज़ जूं क़ीमतूं आसमान खे वञी लॻियूं आहिनि। त इहो सॼो हिकिड़ो सिनेरियो आहे जेको तमामु ॾुखियो थी थो। ठीकु, नसीर साहब बिल्कुलु दुरुस्त तव्हां ॻाल्हि कई। इहो चयो पियो वियो त पीटीआई जो जेको चवणु आहे त भई सियासी इस्तेहकाम बहितर थींदो, उन खां पोइ मुआशी इस्तेहकाम जी सूरत खे नज़र में रखंदासीं। इहा जेका तव्हां निशानदेही कई आहे, इन हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत क़ाइमु करण जे हवाले सां पिणु पीटीआई पारां हिकिड़ी कमेटी ठाही वई आहे त भई उहा बाप सां, जमात इस्लामी या मेंगल ग्रुप सां राब्ता कंदी। तव्हां सम्झो था त पीटीआई जो नैरेटिव हमेशह इन ई तरह जो रहियो आहे, फसादी जेका सियासत आहे उहा इंट्रोड्यूस ई शायदि पीटीआई कराई आहे। जेकर इन तरह जी सूरत थिए थी त असांजी मुआशी सूरत जंहिंजी तरफ़ तव्हां हींअर इशारो कयो आहे, अञा यकीनन बदतर थी वेंदी। डॉलर जी हींअर ई तव्हां उॾाम ॾिसो त आउट ऑफ कंट्रोल थी चुकी आहे। इन सॼी सियासी सूरत जो मुआशी सूरत ते पिणु बदतरीन असर पइजी सघे थो। कहिड़ियूं ज़िम्मेवारियूं लागू थियूं थियनि असांजी सियासी पार्टियुनि ते? छा उन्हनि खे इन तरफ़ न सोचणु घुरिजे मैच्योर थी करे? ॾिसो, सोचणु ज़रूरु इन करे घुरिजे त जेका मईशत वारो मामिलो आहे उहो बहरहाल पार्टियुनि खां मथे, हुकूमतुनि खां मथे हाणे उन सतह ते वञी पहुतो आहे जेको ॼाणे चइजे त रियासत जे एग्ज़िस्टेंस जो मामिलो आहे, रियासत जे इस्तेहकाम जो मामिलो आहे। असां वेझे माज़ीअ में जेके श्रीलंका में सीन ॾिठा आहिनि उन्हनि जा तफ़सील अञा असांजे हिते टीवी चैनल्स ते नथा अचनि, पर जेकर तव्हां इंटरनेशनल मीडिया खे एज़ अ सहाफ़ी तव्हां फॉलो ज़रूरु कंदा हूंदो, तव्हां ॾिठो हूंदो त हिकिड़ी रिपोर्ट इहा बि आई अक़वाम मुतहिदा जी त हिन वक़्तु 80% माण्हू पंहिंजे खाधे ते कंप्रोमाइज़ करे रहिया आहिनि। श्रीलंका में खाधो नथा अफोर्ड करे सघनि 80% माण्हू। 20, 25, 30, 40% ताईं त ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे, एतिरा त पाकिस्तान में बि हूंदा, पर जन 80% थियण जो मतिलबु आहे त ज़रे घटि सॼो मुल्क इन पोज़ीशन में आहे जेको खाधे ते समझौतो करे पियो, को वेलो घटि थो खाए या कंप्रोमाइज़ कंदो हूंदो कंहिं शिकल में। त इहे जेके कॉन्सिक्वेंसिस आहिनि उहे ॾिसण लाइ ॾिसी ऐं सम्झणु घुरिजनि। ही पार्टियुनि खां मामला मथां आहिनि। मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त हिन मामले ते जेके बि मुल्क जूं लीडिंग पार्टीज़ आहिनि, जेके पार्लियामेंट में आहिनि या इवन जेके पार्लियामेंट खां ॿाहिरि आहिनि, पर उहे मैटर कनि थियूं। अहिड़ियूं पार्टियूं काफ़ी आहिनि जेके पॉलिटिकली एक्टिव आहिनि, उन्हनि जो पंहिंजो सर्किल आहे, उन्हनि जी पंहिंजी फॉलोइंग आहे, ईअं खणी पार्लियामेंट में कंहिं सां लेकर न बि आहिनि। त उन्हनि सभिनी खे मुल्की इकनॉमी जे इस्तेहकाम लाइ ही टाइम आहे, अॻे ई लेट थी वियल आहे। सभु शयूं हिकिड़े पासे रखी गॾियल राय सां को मईशत जो फ्रेमवर्क, को रोड मैप ठाहिणु घुरिजे। इन में तहरीक इंसाफ़ खे बि विहणु घुरिजे, पीपल्स पार्टी या जेका इतादी हुकूमत जूं पार्टियूं आहिनि, इन्हनि सभिनी खे गॾु विहणु घुरिजे जो हीउ मामिलो ॾाढो संगीन थींदो पियो वञे। इहो जेकर हेठि मथां ई का शइ थी त उहो नुक़सानु, इहो मसइलो कंहिं हिकु पार्टी ऐं हुनजे वोटर्स ऐं उहिदेदारनि ताईं न रहंदो। इहो सॼे मुल्क ऐं मुल्क छा, तव्हां श्रीलंका जी आबादी 2.5 करोड़ मस आहे, असां हुन खां 10 आहियूं। हिते तरह तरह जा जेके सोशल डिविजन्स आहिनि, हथियार बेपनाह आहे। ही मुल्क मां त सोचणु बि नथो चाहियां, हिकु भयानक सूरत हाल जे वर चढ़ी सघे थो जेकर डिफॉल्ट करे। त इन सॼी वॾी सिचुएशन ते का हुकूमत हिकिड़ी हाणे मुंहुं न ॾेई सघंदी। एक्सपोर्ट्स खे वधाइण ऐं इम्पोर्ट्स खे घटाइण जो हाणे हिकिड़ी हुकूमत जे वस जी ॻाल्हि न रही आहे। ख़ान साहिब 4 साल हुकूमत में जेसिताईं वेठो, इहो करंट अकाउंट डेफिसिट कंट्रोल कोन थियो हुयो। त इन सिचुएशन खे रियासत ऐं मुल्क जी सतह ते ॾिसणु घुरिजे, पार्टियुनि ऐं हुकूमतुनि खां मथां ॾिसणु घुरिजे। ही क्राइसिस, घोटालो तमामु संगीन शक्ल इख्तियार करे सघे थो। ठीकु, गोहर छा चवंदो पंजाब जे जेका सूरत हाल आहे उन में चीफ सेक्रेटरी ऐं IG पंजाब पारां वफ़ाक़ खे जेका दरख़्वास्त कई वई आहे वापसी जे हवाले सां? जो हिन सूरत हाल में जॾहिं अपोज़िशन तमामु मज़बूत हुजे ऐं इमरान ख़ान जहिड़ो हिकु सख़्तु बयानियो रखंदड़ उनजो अॻुवान हुजे ऐं उनखां पोइ हुकूमत जो प्रेशर हुजे त यकीनन ब्यूरोक्रेसी सैंडविच थी वेंदी आहे ऐं उन्हनि लाइ कमु करणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे। इमरान ख़ान खे इहो अंदाज़ो हो त ब्यूरोक्रेसी ते प्रेशर ईंदो, जंहिं सबबु इमरान ख़ान साहिबु पहिरियां ई चई चुको त हुननि खे ख़दशो आहे त उहो शायदि ब्यूरोक्रेसी कुझु करे सघे थी। हिन सॼी सूरत हाल में जॾहिं तव्हां ॾिसो त असैम्बली जो कस्टोडियन आहे उहो चवे थो मूंखे ख़तरो आहे, असैम्बली में जेके गार्ड आहिनि उहे उन्हनि ते एतबार कोन्हे, असां पंजाब पुलिस ॾिनी वञे। जॾहिं त जेको वॾे वज़ारत जी परवेज़ इलाही साहिबु इलेक्शन विड़े पियो,
ऐं हुनजो इहो चवणु हो त जेका पंजाब पुलिस जेकॾहिं तइनात कई थी वञे अंदरि सिक्योरिटी लाइ त हुनखे ख़तरो आहे ऐं इन्फ्लुएंस कंदी गवर्नमेंट ऐं जहिड़े झगड़े जी सूरत में पहिरियां बि ज़ख़्मी थियो परवेज़ इलाही साहब, हाणे बि अहिड़ी सूरत हाल थी सघे थी। उहो वरी पंजाब पुलिस ते या चीफ सेक्रेटरी ते हुनखे यकीन न हो, उहो अदालत हलियो वियो आहे त हुननि खे जेका पंजाब पुलिस आहे उनखे तइनात न कयो वञे। अहिड़ी सूरत हाल में ब्यूरोक्रेसी खे कमु करणु ॾाढो ॾुखियो थींदो आहे। ऐं हाणे जॾहिं अॼु चूंड वारो ॾींहुं आहे, उन चूंड वारे ॾींहुं जॾहिं इन्हनि अहिड़ी दरख़्वास्त कई आहे वफ़ाक़ खे त संदूं ख़िदमतूं वापसि वरितियूं वञनि, त इन सूरत हाल में इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। ऐं सूरत हाल इहा बज़ाहिर वाज़े सूरत हाल आहे त हुननि ते प्रेशर आहे या हू सैंडविच नथा थियणु चाहिनि, जंहिं सबबु चीफ सेक्रेटरी ऐं IG खे बेड़ो क़दम खणणो पइजी रहियो आहे। जॾहिं त मां तव्हांखे इहो बि अपडेट ॾींदो हलां त हिन सॼी सूरत हाल खां पोइ जॾहिं PTI जा मेंबर असेंबली में पहुची चुका आहिनि ऐं इंतज़ारु हो त मुस्लिम लीग नवाज़ पंहिंजा इत्तेहादी खणी हिन में असेंबली अंदरि दाख़िल थींदी, पर रवानगी खां अॻु अचानक हिकु भेरो ॿीहर मुशावरती इजलास हमज़ा शहबाज़ सॾायो आहे ऐं हुनखे शायदि शक आहे या हुनजा जेके घुर्बल मेंबर आहिनि शायदि पूरा न आहिनि ऐं परेशानी हमज़ा शहबाज़ शरीफ़ ते वाज़े थी वई आहे। हिकु भेरो ॿीहर पार्लियामानी पार्टी जो इजलास सॾायो वियो आहे। जॾहिं त ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त हमज़ा शहबाज़ हिकु भेरो ॿीहर आसिफ अली ज़रदारी सां राब्तो कयो आहे। आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म साहब बि राब्तो कयो आहे ऐं हाणे जेके सूरत हाल आहे ज़ाहिरा इजलास शुरू थियण वारो आहे ऐं ज़ाहिरा जेको टेम्परेचर आहे उहो वधंदो पियो वञे। परेशानी पहिरियां ईअं महसूसु पियो थिए त शायदि इमरान ख़ान वधीक परेशान आहे ऐं हाणे महसूसु इहो थिए पियो त जेको हुकूमती धुर आहे उहा वधीक परेशान आहे। जी ठीक, गौहर, हुकूमती धुर वधीक परेशान नज़र अचे थी। पार्लियामानी कमेटी जो इजलास हिकु भेरो ॿीहर मुशावरती इजलास शुरू थी चुको आहे। प्रेशर असांखे हाणे डेवलप थींदे नज़र अचे थो। ॿिन्ही पार्टियुनि उम्मीदवारनि पारां दावा त कई पई वञे त उन्हनि खे कामयाबी मिलंदी, पर सियासत में कुझु बि थी थो सघे। न सॼे माहौल में आसिफ अली ज़रदारी जो रोल तमामु अहम आहे। नसीर मेमण साहब तमामु अहम ॻाल्हि कई त सियासी सूरत हाल खां वधीक हिन वक़्तु मुल्क जी मुआशी सूरत हाल आहे जेका ख़तरनाक तरीन थी चुकी आहे, जंहिं ते सभिनी सियासी पार्टियुनि खे पंहिंजी सियासत खां मथां थी सोचण जी ज़रूरत आहे। नसीर साहब, वॾी महिरबानी तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, असांजी ट्रांसमिशन जारी आहे जंहिंमें पंजाब असेंबली में वॾी वज़ारत जे हवाले सां अॼु कहिड़ो उम्मीदवार कामयाबु थींदो, इन हवाले सां हमज़ा शहबाज़ ऐं परवेज़ इलाही हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहिनि। इन ई मामले ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे हिन वक़्तु सीनियर सियासी तर्ज़ निगार जामी चांडियो साहब पिणु जॉइन कयो आहे। जामी साहब, भलीकार, तव्हां असांखे ट्रांसमिशन में जॉइन कयो। जामी साहब, हिन वक़्त ताईं जेका डेवलपमेंट जेको सियासी माहौल तव्हां ॾिसो था, पंजाब जो असेंबली जो इजलास 4 बजे शुरू थींदो, यकीनन PTI या नून लीग मां ॿिन्ही मां को हिकिड़ो उम्मीदवार कामयाबु थींदो। उन कामयाबी खां पोइ वारी जेका सूरत हाल हूंदी, उन कामयाबी खे कीअं एक्सेप्ट कयो वेंदो? जेकॾहिं नून लीग जो उम्मीदवार खटे थो त PTI जो जेको रिएक्शन आहे, तव्हां सम्झो था त इमरान ख़ान जी जेका स्टेटमेंट्स अची चुकियूं आहिनि त नतीजनि जी ज़िम्मेवार पोइ मां न हूंदमि, क़ौम आउट ऑफ कंट्रोल थी वेंदी, हिकिड़ो प्रेशर टैक्टिस आहे जेका कई पई वञे। ॾिसो सभिनी हाणे सूरत हाल जेका तव्हांजे साम्हूं आहे त हीअ जेका पंजाब जे अंदरि रुॻो हाणे अॼोकी जेका चूंड थींदी इन जो मामिलो न आहे, पर जेको मुसलसल हले पियो, तव्हां ॾिसो त ॿिन्ही पासे खां को बि सियासी उसूल का कंहिं को नज़रियो को सियासी अख़लाक हिकिड़ी बिल्कुलु हिकिड़ी पावर पॉलिटिक्स आहे जंहिंजा के बि अख़लाक़ी दायरा न आहिनि, ज़ाब्ता न आहिनि, के उसूल न आहिनि ऐं हर क़ीमत ते इक़्तिदार जी जो मसनद हासिलु करण जी डोड़ आहे हिकिड़ी। मूं कल्ह ॿिया ॻाल्हि कई, तव्हां ॾिसो त अॼु छा थींदो उहो त हाणे सुवाल ज़ाहिरा जॾहिं चूंड थींदी पोइ ख़बर पवंदी, पर तव्हां हुनखे हिन पासे खां ॾिसो त आसिफ अली ज़रदारी जो कल्ह बयानु आयो आहे त यानी उहो परवेज़ इलाही जेको कंहिं वक़्त में इमरान ख़ान खे लाइ बिल्कुलु नाक़ाबिल क़बूल माण्हू हो, अॼु उहो हुनजो मंज़ूर नज़र आहे ऐं उन सियासी मैनूवरिंग में PTI जो उम्मीदवार आहे। ॿिए पासे आसिफ ज़रदारी चए थो त असांजो उम्मीदवार बि परवेज़ इलाही असां कोशिशि कई आहे हिते ऐं उन मामले में नरगो ज़रदारीअ कोशिशि कई आहे, पर नवाज़ शरीफ़ बि बकौल हुनजे इतफ़ाक़ करे वरितो। हू ॿुधायो त हिन मुल्क में कहिड़ो बाक़ी हिन पावर पॉलिटिक्स जो को अख़लाक़ी बुनियादु बचे थो। त
त हिकिड़ो परवेज़ इलाही जहिड़ो माण्हू जंहिंजो को सियासी दीन ईमान न आहे, जंहिंजो को सियासी बुनियाद उसूल न आहे, जेको हिकिड़ो ॾिठो वाइठो एस्टेब्लिशमेंट जो पैदा कयल फिरंदो आहे, उहो ॿिन्ही पासे खां उम्मीदवार थियण जे लाइ दौड़ लॻी पई। जेकॾहिं परवेज़ इलाही राज़ी थी वञे हा ज़रदारी सां त पोइ इनजो मतिलबु आहे त हमज़ा शहबाज़ मुक़ाबिलो कोन करे हा, पोइ त वरी हिन पासे खां अचे हा उहो। बिल्कुलु इहा सॼी सूरत हाल आहे। त इन करे जेको तव्हांजे सुवाल जो आख़िरी पासो आहे त छा थींदो ऐं पोइ ज़ाहिर आहे इमरान ख़ान त हिन वक़्तु जंहिं क़िस्म जी सियासत करे थो उन में इहे सभु शयूं शामिल आहिनि, जंहिंमें इंतिशार आहे, धमकियूं आहिनि, जंहिंमें मतिलबु हिकिड़े कियास पैदा करण जी सूरत हाल आहे। ऐं कोलिशन गवर्नमेंट जेका आहे त मूंखे ज़ाती तरह लॻे थो ज़ाहिर आहे त सीटूं वधीक इन मामले में PTI वठी आहे। मतिलबु जेकॾहिं स्मूथली इलेक्शन थी त पोइ त ज़ाहिर आहे PTI जो उम्मीदवार जहिड़ो बि आहे खटी उहो ई पर जेकॾहिं माज़ी वांगुरु या जीअं लास्ट टाइम थियो उन में वरी वफ़ादारियूं तब्दील थियूं या के मेंबर ग़ाइबु रहिया, ग़ाइबु कया विया, ख़रीद कया विया, जीअं मुमकिन आहे त पोइ का बि सूरत हाल थी सघे थी। हिन पावर पॉलिटिक्स जे बारे में कुझु बि मुमकिन आहे, हिन करे ॾिस छा थो थिए। पर मां सम्झां इहो थो त हिन क़िस्म जी जेका सियासत आहे उहा पाकिस्तान जे सियासी बहरान खे ऐं सियासत जे अख़लाक़ी बहरान खे अञा वधीक शदीद कंदी। ऐं ज़ाहिर आहे जेका सियासत एॾी मफ़ाद परस्ती में वरितल हुजे उहा नसीब साहिब सवेल ॻाल्हि कई त मुआशी बहरान, त उन मुआशी बहरान खे अहिड़ियूं हुकूमतूं छा हल करे सघंदियूं जिन वटि सॼियूं अवलियतूं रुॻो आहिनि पंहिंजूं गिरोही ऐं तंज़ीमी ऐं इनफरादी ऐं ख़ानदानी। मुंहिंजे ख़्याल में मां त हिनखे ईअं थो ॾिसां त हीउ जेको सॼो नाटक हले पियो, जेको सॼो मामिलो हले पियो, इहो पाकिस्तान जे रियासती बहरान खे वधीक शदीद कंदो ऐं उन में बहितरी जी तरफ़ का बि पेशरफ़ मुमकिन न आहे। मां त हिनखे ॾिसां त हीउ जेको पूरो जेको टिकसाट आहे इहो हिन मौजूदु क्राइसिस खे वधीक बणाईंदो कॉम्प्लेक्स। यकीनन इंतशार वारी सूरत हाल अञा वधीक वधंदी ऐं वधंदे नज़र अचे थी। जामी साहब छा चवंदो इलेक्शन कमीशन ते एतबार नाहे रहियो इमरान ख़ान खे ऐं PTI जो अॻु में बि मुतालबो रहियो आहे त फौरी तौरु साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं करायूं वञनि। इन हवाले सां फवाद चौधरी बि इहा ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं पार्लियामेंट अंदरि ॻाल्हियूं थियनि ॻाल्हाइण लाइ तयारु आहिनि, पर छा सम्झो था त सूरत हाल जेका बि थिए थी फौरी तौरु नयनि चूंडनि वारो मुतालबो या सूरत हाल किथे वञी बीहंदी? मां सम्झां थो त हिकिड़े पासे इहा ॻाल्हि बिल्कुलु नज़र अचे थी त हिन सॼे क्राइसिस में चूंडूं हिकिड़ो निस्बतन वाइबल ऐं बहितर ऑप्शन थी सघनि थियूं। पर मसइलो साॻियो ई आहे त चूंडनि खां पोइ हुकूमतूं जेके ईंदियूं ज़ाहिर आहे त उहे छा कहिड़ी नवान खणी ईंदियूं, कहिड़ो हुन वटि विज़न आहे, कहिड़ो हुन वटि टेबल ते प्रोग्राम आहे। ऐं उन खां वॾो सुवाल इहो आहे त इलेक्शन कमीशन जो इदारो जंहिं ते एतबार मुल्क में को बि नथो करे, उहो इमरान ख़ान जो मसइलो न आहे। तव्हां ॾिठो त सिंध में लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन जो पहिरियों फेज़ थियो, इलेक्शन कमीशन जी छा परफॉर्मेंस हुई, या तव्हां जेके मिसाल खणंदो त इन करे इलेक्शन कमीशन 2008 में, 2013 में, 2018 में लोकल गवर्नमेंट जे मामलनि में इलेक्शन कमीशन में तमामु हिकिड़ा बुनियादी सुधारा खपनि, हिकिड़े इंस्टीट्यूशनल मैकेनिज़म्स खपनि ऐं हिकिड़ियूं शयूं खपनि। बाक़ी जेको मौजूदा इलेक्शन कमीशन जी बीहक आहे उहा इंतिहाई नाअहल ऐं नाकारा आहे। उहा हिन सिस्टम में चोर बाज़ारी खे ऐं अकरबा परवरी खे ऐं फ्लोर क्रॉसिंग खे या इलेक्शन जे रूल्स खे वायोलेट करण खे रोके सघे ई नथी। हुनजी कैपेसिटी न आहे, न हुनजो इरादो ऐं विल आहे, न एॾी उहा फ्री आहे। इन करे मां सम्झां थो त इलेक्शन कमीशन जेकॾहिं साॻी हालत में रहे थी ऐं जेका हुननि जी सलाहियत ऐं जेको हुनजो किरदारु आहे ऐं जेको ही कल्चर हले पियो त इन करे बहरहाल वरी बि निस्बतन बहितर ऑप्शन इहो थो लॻे त हिन क्यास मां निकिरण जे लाइ, इंतिशार निकिरण जे लाइ इलेक्शन थियनि। पर सवाल इहो आहे त इलेक्शन खां पोइ छा मंज़रनामो आहे मुल्क जे सियासत लाइ, मुल्क जे मईशत लाइ, मुल्क जे वफ़ाक़ लाइ, मुल्क जे सूबनि जे लाइ, मुल्क जे माण्हुनि जे लाइ ऐं पार्लियामेंटी सुपरमेसी जे लाइ। हीउ जेको सियासी कल्चर जुगाड़ी जुड़ियो पियो आहे इहो कहिड़ो कंट्रीब्यूट कंदो, छा खणी ईंदो? मां त नथो ॾिसां त को इहे जेके वॾियूं सो कॉल्ड पार्टियूं आहिनि, PTI हुजे, PMLN हुजे, पीपल्स पार्टी हुजे, इहे पार्टियूं हिन वटि को टेबल ते को इरादो ऐं को प्रोग्राम आहे। हिन वक़्तु सॼी हिकिड़ी प्रेगमेटिक पॉलिटिक्स पई हले त हर क़ीमत ते एस्टेब्लिशमेंट सां कीअं मामला ठाहियूं
हर क़ीमत ते पावर कॉरिडोर में जाइ कीअं वठूं, हर क़ीमत ते पाण पंहिंजी अददी अक्सरियत कीअं साबित कयूं, इहा सॼी ढूंढ लॻी पई आहे। ठीक, वॾी महिरबानी जामी साहब, तव्हां पंहिंजो तस्जो ॾियण जे लाइ असांखे ट्रांसमिशन में जॉइन कयो। यकीनन जेका सूरत हाल आहे उहा तमामु घणी तहफ़ुज़ात वारी आहे। सियासी जेको टेम्परेचर आहे उहो असांखे हिन वक़्तु हाई थींदी नज़र अचे थो। पंजाब में वॾी वज़ारत जे हवाले सां 2 उम्मीदवार हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहिनि। नून लीग मां हमज़ा शहबाज़ ऐं PTI पारां परवेज़ इलाही मुक़ाबले में लथल आहे, जॾहिं त ॿिन्ही पार्टियुनि पारां दावा कई पई वञे त अददी अक्सरियत उन्हनि वटि आहे, सादी अक्सरियत, जॾहिं त हिन वक़्तु जेका वाज़े नंबर गेम नज़र अची रहिया आहिनि उन मां इहो लॻी रहियो आहे बज़ाहिर त PTI शायदि वॾी वज़ारत में कामयाबी हासिल करे। नंबर गेम जे हवाले सां छा सूरत हाल आहे, कहिड़े उम्मीदवार वटि केतिरा मेंबर मौजूदु आहिनि, मेंबरनि जो अंग केतिरो आहे, उन्हनि जो तालुक़ कहिड़ी पार्टी सां आहे, इन हवाले सां असां पंहिंजे नाज़रीन खे ते स्क्रीन ते ॾिसी सघनि था। जेको पंजाब असेंबली जी पार्टी पोज़ीशन आहे असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं था। PTI उन जे इत्तेहादियुनि जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त PTI वटि 178 मेंबर आहिनि, जंहिंमां मुस्लिम लीग ख़ाफ़ जे मेंबरनि जो अंग 10 आहे। टोटल 188 मेंबर आहिनि। हुकूमत इत्तेहाद जे हवाले सां जेकॾहिं सूरत हाल ॾिसे त मुस्लिम लीग नून जा 168 मेंबर आहिनि, जंहिंमां पीपुल्स पार्टी जा 7, आज़ाद उम्मीदवारनि जो अंग 3 आहे, राय हक़ पार्टी जो 1 ऐं टोटल इहो तादाद वञी 179 थिए थो। आज़ाद उम्मीदवार हिकिड़ो आहे ऐं हुनजो अंग टोटल ज़ाहिर अंग हिकिड़ो वञी बीहे थो। पंजाब असेंबली जी पार्टी पोज़ीशन असां पंहिंजे नाज़रीन खे हिन वक़्तु इन लाइव ट्रांसमिशन में ॾेखारे रहिया आहियूं। PTI ऐं उन जे इत्तेहादियुनि जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे, PTI जा 178 मेंबर मौजूदु आहिनि पंजाब असेंबली में, जंहिंमां मुस्लिम लीग ख़ाफ़ जा 10 शामिल आहिनि। टोटल इहो अंग वञी 188 बीहे थो। हुकूमत इत्तेहाद जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त मुस्लिम लीग नून जा 168 मेंबर आहिनि, पीपुल्स पार्टी जा 7, जंहिंमें आज़ाद उम्मीदवार 3 आहिनि, राय हक़ पार्टी जो हिकिड़ो उम्मीदवार शामिल आहे ऐं इहो तादाद वञी 179 थिए थो। आज़ाद उम्मीदवार जो अंग जेको आहे उहो 1 आहे ऐं टोटल इहो अंग 1 ई वञी बीहे थो। पंजाब असेंबली में पार्टी पोज़ीशन असां तव्हांखे ॿुधाईसीं। नाज़रीन, असांजी ट्रांसमिशन में तज़ियनि ऐं तबसरनि जो सिलसिलो पिणु जारी रहंदो। इन हवाले सां असां मुख़्तलिफ़ महिमान पिणु पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु कंदा रहंदासीं। जेका डेवलपमेंट हूंदी ट्रांसमिशन जे ज़रिए तव्हां ताईं पहुचाईंदा रहंदासीं। पर हिन वक़्तु थियो आहे न्यूज़ जो, सो हलूं था न्यूज़ स्टूडियो तरफ़।